महाभारत में प्रसंग इंदो आ कि भगवान श्री कृष्ण जेडीमल अर्जुन जी महाराज जो रथ हलाइण वारा हुया, युद्ध जी तैयारी हली रही हुई, सब अची विया, सब योद्धा अची विया, पांडव अची विया, पंहिंजे पंहिंजे जगह ते बीह रहिया, बस हाणे युद्ध थियण वारो आ। चयूं भाई शुरू कयूं, सब अची विया, तैयारी थी वई, सभिनीनि पंहिंजा पंहिंजा हथियार सब खणी वरिता। चयूं बीहो बीहो बीहो, सभिनीनि खां वॾो खिलाड़ी त आयो कोन्हे, सभिनीनि खां वॾो शूरवीर योद्धा त आयो कोन्हे। चयूं केरु? चयूं भगवान कृष्ण। उहे रथ हलाइण वारा आहिनि अर्जुन जो, ऐं उनजे ताक़त सां ई, उनजे दम ते ई त असां सभु महाभारत करण वारा आहियूं कौरवनि सां। अरे कन्हैया काॾे विया, कृष्ण काॾे विया, ॻोल्हण लॻा, काफ़ी देर थी वई, भगवान न आया। चओ हरे राम। काॾे विया प्रभु, ॻोल्हण निकिता, भगवान न मिलिया, काफ़ी देर थी वई, ॻोल्हंदे ॻोल्हंदे थोड़ी देर में भगवान आया। भगवान चए हलो हलो भाई मां तैयार आहियां। अर्जुन जी हथ जोड़े चवनि था प्रभु एॾी देर कयो तव्हां, काॾे हली विया? तव्हांखे ॻोल्हे ॻोल्हे थकिजी पियासीं, कोई विशेष ज़रूरी कमु? भगवान चयो हा, मां पंहिंजे हिकिड़े प्रिय भक्त सां मिलण वियो, पंहिंजे हिकिड़े प्रिय भक्त सां मिलण वियुमि, बसि उते ई देर थी वई। इते अर्जुन जी महाराज सोचण लॻा, चई मां सम्झंदुमि कि असां ई तव्हांखे सभिनीनि खां वधीक प्रिय आहियूं। कई ॼणनि खे लॻंदो आहे न भाई हम बस असां ई आहियूं जेके आहियूं। चओ हरे राम। कई बार इहो मन में अची वेंदी आहे ॻाल्हियूं कि असां ई आहियूं। अर्जुन जी महाराज जे मन में बि अची वियो कि प्रभु तव्हां पंहिंजे प्रिय भक्त जे वटि, असांखे लॻो असां ई पांडव ई तव्हांजा आहियूं ऐं भक्तनि जी गिनती में त असां बि ईंदा आहियूं, पर उहो कहिड़े भक्त वटि विया हो, ॿियो कहिड़ो भक्त हुयो? त भगवान हुते हिकिड़ो नालो ॿुधायो भक्त जो, भक्त चेता। अर्जुन जी चयो ही केरु आहिनि? चए इन जी हिकिड़ी बाज़ार में छोटी सी नंढी सी हिकिड़ी दुकान आहे, दुकान लॻाईंदो आहे, छोटी सी रस्ते ते वेही करे बसि सामान विकिणंदो आहे, उनजे उहो कम ते ई वियो हुअमि मां। भगवान चवनि था अरे उन वटि वियो, छा करण जे लाइ वियो, केरु आहे उहो, थोरो परिचय त ॿुधायो। भगवान चयो मुंहिंजो प्यारो भक्त आहे। अच्छा छा कंदो आहे? चयो मांस विकिणंदो आहे। ध्यानु ॾिजो भाई, ध्यान सां ॿुधजो कथा। भगवान चवनि था मुंहिंजो प्रिय भक्त आहे, ऐं छा विकिणंदो आहे? मांस विकिणंदो आहे। हिते अर्जुन जी त अरे प्रभु मांस विकिणंदो आहे। चई हा, हुनजे घर वारा हुनखे परेशान कंदा, उन्हनि जे घर वारनि जोर जबरदस्ती इहो कमु चालू कराए ॾिनो हुनखे, ऐं हो त सॼो ॾींहुं कृष्ण कृष्ण कंदो आहे। हाणे हुनखे हुन दुकान ते वेहणो पवंदो आहे, छा करे, उनखे उहो कमु करणो पवंदो आहे। चई प्रभु अहिड़े वटि तव्हां विया? भगवान चवनि था हा, 24 कलाक कृष्ण कृष्ण कंदो आहे। अच्छा, एतिरो मगन थी वेंदो आहे, भगवान चवनि था मुंहिंजे नाम में एतिरो खोइजी वेंदो आहे कि कोई उनखां किलो मांस घुरण ईंदो आहे त 2 किलो ॾेई छॾींदो आहे। चओ हरे राम। पोइ घर वारनि जा डंडा खाईंदो आहे। पोइ कोई ग्राहक अचे, उहो 1 किलो घुरे त केॾी महिल हुनखे 2 किलो ॾेई छॾींदो आहे। पोइ ग्राहकनि जा डंडा खाईंदो आहे, वीचारो ॾाढी मार खाईंदो आहे, पर आहे मुंहिंजो प्रिय भक्त। चओ हरे राम। अर्जुन जी खे त ॻाल्हि ॿुधण में ई सुठी न पई लॻे। अच्छा प्रभु ठीकु आहे ठीकु आहे, पर तव्हां वञी उते छा पिया कयो इहो त ॿुधायो, इन महिल हेॾी देर कई अथव, तव्हां हेॾी देर हुन सां छा पिया कयो? भगवान ॾाढी सुंदर ॻाल्हि चई, चयो अर्जुन सॼो ॾींहुं जेको कृष्ण कृष्ण करे, सॼो ॾींहुं जेको मूंखे यादि करे, त पोइ हुनजी रक्षा त मूंखे करणी पवंदी न। मां हुनजे तराजू में वजन ठही करे वेठो। वाट थींदा आहिनि न भाई, ॾिठा अथव जेके तोरींदा आहिनि, अॼुकल्ह त सभु मशीन अची वई आहे। भगवान चवनि था मां हुनजे तराजू में वजन ठही करे वेठो हुउमि। जेॾी महिल उहो किलो तोरींदो त मां 1 किले जो थी वेंदुमि, 2 किलो तोड़णो आहे त मां 2 किले जो। पंहिंजे भक्त जे लाइ मां इहो कमु कयां। अर्जुन जी महाराज जे अखियुनि में जल भरिजी आयो, प्रणाम कयो भगवान खे। ओॾी महिल अर्जुन जी चवण लॻा वाकई प्रभु तव्हांखे भक्त वत्सल चवंदा आहिनि। चओ हरे राम। इंसान जे बस में त ताक़त ई कोन्हे कि एतिरो कोई प्रेम करे सघे। भगवान पंहिंजे भक्तनि सां एतिरो प्रेम कंदा आहिनि। भगवान चवंदा मां न पियो ॾिसां मांस थो विकिणे कि छा थो विकिणे, ॾींहुं राति कृष्ण कृष्ण कंदो आहे। चओ राम। त भगवान छल असांजी बि लगन लॻाइनि, अहिड़ी कृपा कनि कि हे कथा ॿुधी, सत्संग ॿुधी करे असांजो बि मन जेको आहे उहो प्रभुअ जे चरणनि में लॻी वञे।